नाज़िन सॼी सिंध या खानपुर में भी बरसात तबाही मचाए छॾी। बेघर थियल माण्हुनि सां गॾु औरतूं भी दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत ऐलानियल 25,000 रुपया बोर्ड मुतासिर औरतुनि खे न मिलिया। उन हवाले सां ॾिसूं था अकबर इनकलाबी जी रिपोर्ट। पूरे मुल्क जहाँ खानपुर में भी बरसात जूं तबाहकारियूं जारी रहियूं, उते वरी मुस्तहकनि सां भी हीअं थियो। ही खानपुर तालुके जे बरसात ऐं ॿोॾि जूं अक्सर मारियल मुतासिर बेवाह औरतूं आहिनि, जंहिंजा दरियाई ॿोॾि में घर पाणी हेठि अचण करे घरनि खां बेघर थी रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार बीठल आहिनि, जिन जे तकड़ी माली मदद करण लाइ इतिहादी पार्टियुनि जी सरकार वफ़ाक़ी हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए 25,000 ॾियण जो ऐलान कयो हो। जिन मुस्तहक औरतुनि खे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा पैसा मिलंदा हुआ, उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, जेके सेंटरनि जा चकर काटण ते मजबूर थी वियूं आहिनि। संदन चवण आहे त असांजो गुज़र तंग आहे। पैसा नथा मिलनि, असांजो गुज़ारो तंग आहे। न अटो आहे, न पाणी आहे, न का शइ, न सौदो आहे। असां काॾे वञूं? हिते दरख़्वास्त करण आयूं भी धिका ॾेई असांखे चंबा हणी पोइ न मोटाइनि था। घर किरी पिया आहिनि, नंढड़ा बच्चा। असांजी चौथी किस्त बाबा असांजी बंदि आहे, असांखे नथा मिलनि। अचूं था त धिका थाॿा खाई मोटी था वञूं। काॾे वञूं? असां ग़रीब माण्हू बुख जे ॾोहे मरूं था। नंढा बच्चा आहिनि, घर बर दर पदर थी विया आहिनि, किरी पिया आहिनि। मुंहिंजा घर घाट ॿुॾी आहे, जायूं ॿुॾियूं। मां काॾे वञा? रन ज़ाल ग़रीब। मुंहिंजा बच्चा मदरसे में दाख़िल, उहे मुंहिंजा कढी छॾिया अथनि। हाणे मां काॾे वञा? रन ज़ाल मां ग़रीब ॾिसो था, मां रन ज़ाल बेवाई, मां काॾे वञा? मुतासिर औरतुनि वफ़ाक़ी सरकार खां घुर कई आहे त 25,000 वारी रक़म फौरी तौर ते जारी करे ॾुखी घड़ीअ में संदन माली मदद कई वञे। कैमरामैन इमरान अली सां गॾु अकबर इनकलाबी, आवाज़ TV, खानपुर।